नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो में असगरिया स्टूडेंट आर्गनइज़ेशन अंजमन हुसैनी असगरिया उलमा अमल तहरीक मोरो ऐं शिया उलमा काउंसिल पारां योम अल क़ुदुस जे सिलसिले में मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया खां मौलवी दोस्त अली चन्ना, डॉक्टर मुमताज़ अली मेमण, जावेद मुस्तफ़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी। अवामी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवान ख़िताब कंदे चयो त इसराइल ऐं अमेरिका फ़लस्तीनियुनि जा पूरी मुस्लिम उम्मत जा दुश्मननि ॿिन्ही मुल्कनि फ़लस्तीन ऐं ॿियनि मुल्कनि में मुसलमान जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। मुक़दस धरती फ़लस्तीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिकु ॾींहुं हिननि जूं ताक़तूं ख़त्म थींदियूं, ज़ुल्म ॾाढ ऐं बर्बरीत जो ख़ात्मो थींदो, फ़लस्तीन आज़ादु थींदो, पूरी दुनिया ते मुसलमान जी हुक्मरानी क़ाइमु थींदी। इन मौक़े ते मुज़ाहिरीन इसराइल ऐं अमेरिका जे झंडनि खे बाहि ॾेई साड़ियो, हिननि जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।